ख़बर ॾींदा हलूं सजावल सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्दियाणियुनि खे क़त्ल ऐं हिरासा करण ख़िलाफ़ STP सजावल पारां प्रेस क्लब सजावल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते STP अॻुवाणनि जुम्मन सिंधी, सुहेल अबड़ो, गुलाम आमड़ो, फेरोज़ सिंधी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध जे तालीमी इदारनि में इंतिज़ामिया जी सरपरस्ती हेठि गुंडागर्दी वधी वई आहे, जंहिं करे सिंध जूं हज़ारे नियाणियूं आला तालीम प्राइण खां लवाए रहियूं आहिनि। हिननि चयो त डॉक्टर निमृता कुमारी ऐं नौशीन जे क़त्ल में हिकु माण्हू जी DNA टेस्ट ज़ाहिर थी आहे, जंहिंखे फ़ौरन गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। हिननि चयो त ताज़ो ई सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में परवीन रिंद ऐं अलमास भान सां वाक़ियो पेश आयो आहे। उन में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ हिकदमि कार्रवाई कई वञे। हिननि वधीक चयो त नवाब वली मोहम्मद में भंड बिरादरीअ जे 5 माण्हुनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। उन वाक़े जी बि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इंसाफ़ जो मुतालबो करियूं था। रिपोर्ट अब्दुल मनान खत्री, अमल न्यूज़।